अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भलीकार। मोरो रिपोर्ट कामरान अली संदीलू। मोरो शहर के दर्स के रहवासी मिसमत माफिया दी मोहम्मद असलम आरई पंहिंजे प्रेस बयान में चयो है त 20 ॾींहं अॻु मूं पंहिंजे पाड़े जे रहवासी हुसैन बख्श वल्द अहमद अबड़ो सां लाड़काणो जी कोर्ट सगोरी में प्यार जो परणो कयो आहे। जंहिं बाद ॻोठ जा कुझु माण्हू मुंहिंजे वालदेन सां मिली मुंहिंजे मुड़ुस ऐं संदसि घर वारनि खे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं सोशल मीडिया ते ग़लति बयानी ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त आउं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां टिनि कपिड़नि में घरां निकिती आहियां, कुझु माण्हू मुंहिंजे मुड़ुस ऐं संदनि माइटनि खां ॾोकड़नि जी घुर करे रहिया आहिनि। जॾहिं त असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, असांखे जीअण जो हक़ ॾिनो वञे ऐं असांखे परेशानी खां बचायो वञे। अगरि अॼु खां पोइ मुंहिंजे मुड़ुस या उन्हनि जे माइटनि ते को केस दाख़िल थियो त उनखे कूड़ो करार ॾिनो वञे ऐं असांखे उन्हनि माण्हुनि खां तहफ़ुज़ ॾिनो वञे। असांखे कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवार इहे माण्हू हूंदा जेके मुंहिंजे मुड़ुस खां पैसनि जी घुर करे रहिया आहिनि।